सिंधु दरिया में पानी के मुसलसल चाढ़ बाद कच्चे के इलाइक़नि में लद पलाण जो सिलसिलो जारी है। भाणोट, हाला ओल्ड, सेखाट और बियन हंधनि के कच्चे वारनि इलाइक़नि जा केतरा ई ॻोठ लद पलाण सबब खाली थी विया आहिनि। इरीगेशन खाते कमज़ोर बंदनि के कपरनि जो मरम्मती कम नाहे करायो। फ़क़त भाणोट वटि पत्थर लाथो वियो आहे। इख़्तियारनि SM बचाव बंद के 10 हंधनि तां कपर टुटल हुजण जो एतराफ़ भी कयो आहे। मठियारी में खबर में खिड़ी पिया। सिंधु दरिया में पानी के मुसलसल चाढ़ बाद कच्चे के इलाइक़नि में लद पलाण जो सिलसिलो जारी है। भाणोट, हाला ओल्ड, सेखाट और बियन हंधनि के कच्चे वारनि इलाइक़नि जा केतरा ई ॻोठ लद पलाण सबब खाली थी विया आहिनि। इरीगेशन खाते कमज़ोर बंदनि के कपरनि जो मरम्मती कम नाहे करायो। फ़क़त भाणोट वटि पत्थर लाथो वियो आहे। मठियारी में खबर में शेयर क्यों पिया। सिंधु दरिया में पानी के मुसलसल चाढ़ बाद कच्चे के इलाइक़नि में लद पलाण जो सिलसिलो जारी है। भाणोट, हाला ओल्ड, सेखाट और बियन हंधनि के कच्चे वारनि इलाइक़नि जा केतरा ई ॻोठ लद पलाण सबब खाली थी विया आहिनि। इरीगेशन खाते कमज़ोर बंदनि के कपरनि जो मरम्मती कम नाहे करायो। फ़क़त भाणोट वटि पत्थर लाथो वियो आहे। इख़्तियारनि SM बचाव बंद के 10 हंधनि तां कपर टुटल हुजण जो एतराफ़ कयो आहे। वाही पांदी में खबर शामिल क्यों था। बलोचिस्तान के जाबलू सिलसिले ते बरसात बाद 6 फुट नए गाज वही आई है। बरसात और नयूं वही अचण सबब काछे के 400 खां वधीक ॻोठनि जा रस्ता भी 6 ॾींहं गुज़रण बावजूद बहाल नाहिनि थिया। पानी बीहण सबब मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो की पखेड़ जारी है। 2 ॾींहंनि अंदर 4 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि। रस्ता बहाल न थियण सबब इलाइक़े वासी खाद खुराक लाइ परेशान आहिनि। बलोचिस्तान के जाबलू सिलसिले ते बरसात बाद 6 फुट नए गाज वही आई है। बरसात और नयूं वही अचण सबब काछे के 400 खां वधीक ॻोठनि जा रस्ता भी 6 ॾींहं गुज़रण बावजूद बहाल नाहिनि थिया। पानी बीहण सबब मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गैस्ट्रो की पखेड़ जारी है। 2 ॾींहंनि अंदर 4 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि। रस्ता बहाल न थियण सबब इलाइक़े वासी खाद खुराक लाइ परेशान आहिनि। तफ़सील मालूम क्यों था। टाइम न्यूज़ वाही पांधी के रिपोर्टर आबिद लाशारी खां। आबिद, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि इलाइक़े में। हाँ जी बिल्कुल। वाही पांधी समेत जो है कच्छ जा जो रोड रस्ता आहिनि गुज़िरियल 5-6 ॾींहंनि खां बंदि हुजण करे जो हितां जा रवासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। जंहिं करे खाद पीत जी जेकी शयूं आहिनि उहे मुकमल तौर ते ख़तमु थी वियूं आहिनि। रोड रस्ता न हुजण जे करे जेके कच्छ जा मरीज़ आहिनि उहे पिणु दरबदर आहिनि। उन हवाले सां जेको आहे हिते जेके रस्ते टपाइण जे लाइ फी मोटरसाइकिल जेका 400 खां 500 रुपया वसूल कया पिया वञनि। उन हवाले सां इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जेको आहे जेके माफ़िया आहे जेका पैसा वसूल करे रही आहे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फौरी तौर ते कच्छ जा रोड रस्ता बहाल करे बेचैनी ख़तमु थी वञे। इंतज़ामिया को तहरुक वरितो आहे इन समूरे मामले में? जी इंतजामिया किथे भी नज़र न पई अचे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे SP बंद लॻ जेको आहे छोकिरो ॿुॾी वियो। उते बि जेको आहे 20 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते जेको आहे इंतजामिया जा जिते कैंप आहिनि उते बि उहो छोकिरो जेको आहे ॿुॾी फौत थी वियो। पर इंतजामिया हुते बि कुझु न करे सघी जॾहिं कच्छ में मुकमल तौर ते इंतजामिया किथे बि नज़र न पई अचे। जंहिं करे हितां जा जेके रवासी आहिनि उहे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। ऐं रोड रस्ता न हुजण जे करे जेके मरीज़ आहिनि उहे दरबदर आहिनि। सही वक़्त ते अस्पतालनि में पहुची नथा सघनि। ऐं जेके आहिनि जेके बेड़ियूं जेके आहिनि उहे बंदि कयूं वियूं आहिनि। ऐं जेके उन्हनि खां माण्हुनि खां जेको तेल वसूल कयो पियो वञे। ऐं जेके माफ़िया आहे जेका फी मोटरसाइकिल या फी गाॾियूं जेके आहिनि या माण्हू टपाइण जा जेके 400 खां 500 रुपया वसूल करे रहिया आहिनि। पर इंतजामिया हिन महिल ताईं उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई न कई आहे न ई को माण्हुनि खे रिलीफ ॾिनो थो वञे। आबिद, बरसाती पानी बीठल हुजण जे करे गैस्ट्रो समेत ॿियूं वबाई बीमारियूं जेके आहिनि उहे पैदा थी वियूं आहिनि। ऐं 2 ॾींहंनि अंदरि 4 ॿारड़ा गैस्ट्रो के फौत थिया आहिनि। बेसिक हेल्थ यूनिट्स जेके आहिनि उन्हनि बाबति कुझु अपडेट कजो। उते कीअं आहे सूरत हाल? भर पासे जी अस्पतालनि में अमलो आहे? दवाऊं मौजूदु आहिनि? जी बिल्कुल। वाही पांधी जेका आहे अस्पताल BHU जेका आहे उनमें हिकिड़ो डॉक्टर वेठो आहे। जॾहिं मेडिसिन जी हुते खोट हुजण करे जेके मरीज़ गैस्ट्रो में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे ॿोॾि खां पोइ। जंहिं करे जेके सवें जी तादाद में जेके मरीज़ दाख़िल आहिनि पर मेडिसिन जी खोट हुजण करे जेको आहे हितां जा जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणा परेशान आहिनि। जॾहिं त कंट्रोल टाइम खां BHU ते को अमलो मौजूदु न आहे। वाही पांधी
लेबोरेटरी समेत जेको आहे काफ़ी सारा जेको अमलो ॿाहिरियों ईंदो हो उहो बंदि आहे, जंहिं करे उहो अमलो मौजूदु न हुजण जे करे तमामु घणा माण्हू परेशान आहिनि। ऐं जेकॾहिं ड्रिगबाला जो मिसाल वठूं त ड्रिगबाला जी अस्पताल में साॻी सूरत आहे, दवाउनि समेत जेके ॿी शयुनि जी खोट आहे, अमलो न हुजण जे करे हितां जा माण्हू जेके तमामु घणा परेशान आहिनि। पर मरीज़नि जो जेको आहे सवनि जी तादाद में अस्पताल में अचनि था, पर जेको सिंध सरकार ऐं सिहत खाते तरफ़ां हिन महिल ताईं के जोगा उपाउ न वरिता विया आहिनि, न ई के मेडिकल कैंपूं काछे में कैम्प कयूं आहिनि। जो सिकड़ी कैंप आहे जेका सिर्फ़ु एसपी बंद ते आहे, जॾहिं त कच्छ जा माण्हू एसपी बंद पहुची नथा सघनि, जॾहिं उहे एसपी बंद ते पहुचंदा त उहे जो ई पहुची सघनि था। पर काछे में हिन महिल ताईं का बि मेडिकल कैंप वग़ैरह को रिलीफ को जेको इंतज़ामिया किथे बि का शइ नज़र नथी अचे। आबिद लाशारी, महिरबानी अव्हां जी, वधीक अपडेट्स अव्हां खां वठंदासीं। गढ़ी खैर में भी बरसाती ॿोॾ सिंध ऐं बलोचिस्तान जी सरहदी पट्टीअ जे 50 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। सभई ख़ानदान बरसाती पाणीअ में फाथल आहिनि। FC अहलकारनि रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। हेडबाग, साबिर पंदराणी, हाजी गुलाम रसूल, न्याज़ल, सालुखानी समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। गढ़ी खैरो मां ख़बर अव्हांखे ॾिनी पिया, जिते बरसाती ॿोॾ सिंध ऐं बलोचिस्तान जी सरहदी पट्टीअ जे 50 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। सभई ख़ानदान बरसाती पाणीअ में फाथल आहिनि। FC अहलकारनि रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। गढ़ी खैरो भरिसां हेडबाग, साबिर पंदराणी, हाजी गुलाम रसूल, न्याज़ल, सालुखानी समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि आयल आहिनि। बरसाती ॿोॾ सिंध ऐं बलोचिस्तान जी सरहदी पट्टीअ जे 50 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। सभई ख़ानदान बरसाती पाणीअ में फाथल आहिनि। FC अहलकारनि रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। हेडबाग, साबिर पंदराणी, हाजी गुलाम रसूल, न्याज़ल, सालुखानी समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि आयल आहिनि। गढ़ी खैरो मां ही ख़बर अव्हांखे ॾी पिया, बरसाती ॿोॾ सिंध ऐं बलोचिस्तान जी सरहदी पट्टीअ जे 50 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। सभई ख़ानदान बरसाती पाणीअ में फाथल आहिनि। FC अहलकारनि रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। गढ़ी खैरो, हेडबाग, साबिर पंदराणी, हाजी गुलाम रसूल, न्याज़ल, सालुखानी समेत केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि आयल आहिनि। रहवासी जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फाथल आहिनि, जिन वटां खाध खुराक बि खुटी वई आहे। सभई ख़ानदान ॿुधाए पियो वञे हिन वक़्तु बरसाती पाणीअ में फाथल आहिनि। FC अहलकारनि इन्हनि इलाइक़नि में रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे।